पखे जे ॻोठ भोला खान कोलोड़ा वासी पुरियत नौजवान बाबर अली कलोड़ो हादसे में करिंगी जी हड़ी टुटण करे हलन फिलन खां लाचार थी वियो आहे, जिन त इलाज न थियण करे बेयारो मददगार बणियल आहे। नौजवान जे पीउ मज़र अली कलोड़े मीडिया आॾो रोईंदे चयो त नौजवान पुट जी माज़ूरी बर्दाश्त नथी थिए। पुट ॿेले खाते में कचो मुलाज़िम हो ऐं 300 रुपया दिहाड़ी ते मज़दूरी करे घर जो गाॾो हलाईंदो हो। हुन चयो त पुट ॿूटनि खे पाणी ॾींदे मोटर जे शाफ्ट में विचड़ी सख़्त ज़ख़्मी थियो हो। लाड़काणे जे डॉक्टरनि कराची रेफर कयो, जिते सरकारी अस्पताल जे डॉक्टरनि चेल जी हॾी टुटण जो चई इलाज लाइ वॾी रक़म ख़र्च अचण करे फारिग करे छॾियो। ग़रीब ऐं मजबूर पीउ जो चवणु आहे त हुन अलाह ताला विकिणी ख़ानगी अस्पताल मां पुट जो इलाज करायो, पर को बि फ़ाइदो न पियो आहे। पुट जे इलाज लाइ कंहिं बि सरहदी वारे तोड़े चूंडनि नुमाइंदे का बि मदद न कई आहे। मुंहिंजो पुटु इहो मज़ूरी कंदा हुआ, ॿई पुट मुंहिंजा शाख में वञी फाथो आहे। मुंहिंजो पुटु शाख में फाथो, शाप में पाणी पियो भरे किरियो, वञी किरियो, खणी वियसि लाड़काणे अस्पताल। उन्हनि ले दवा कयो, ले दवा जी कराची खणी कराची खणी वियासीं। जेके बि घर जा पैसा, ब्याज ते पैसा, कर्ज़ सो बि उहो मां सभु भरिया। उतो पिनी मां पंहिंजे बचे खे पंहिंजे भाउ खे कराची खणी वियो आहे। हाणे उहो पैसो कोन्हे जो मां पुट बचे लाहियां। मुंहिंजो पुटु उथी वेहे, ख़ुदा वासे MNA MP ने खे ख़ुदा वासे मदीने सदके जेको सरी सघे मुंहिंजी मदद कनि। असां पाणी पाजो हुआ शाफ्ट में अची वियुमि। अच्छा, हुन खां पोइ लाड़काणे खणी विया, हाँ, लाड़काणे रेल दवा कयो, कराची खणी विया जॾा में। अच्छा, हुन खां पोइ दवाऊं तन ख़र्चो चई जेको हाणे तव्हांखे लॻे जेको हुयो त असां लाथोसीं। अच्छा, पोइ कराची तव्हां खणी आया? हा, कराची वारनि छा चयो डॉक्टरनि? कराची वारनि चयो तव्हांखे पैसो जाम ईंदो अञा। पाणी पुड़े वणनि खे उते एक्सीडेंट थी पियो, शाफ्ट में अची पाचो फासी पियो। हाणे असां लाड़काणे खणी वियासीं, लाड़काणे में जवाबु ॾिनो। असां खणी वियासीं कराची जना अस्पताल में। उते बि असांखे ख़र्चो घणो लॻी वियो। असां जादो कर्ज़ वर्ज़ खयासीं। हाणे असांखे उहा वसियत कोन्हे असां हिन इलाजु करे सघूं। डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर चवंदा अञा घणो ख़र्चु ईंदो अने इलाजु अञा थींदो घणो। नौजवान बाबर अली ॿुधायो त हू चेल जी हॾी टुटण खां पोइ हलन फिरण खां लाचार बणियल आहे। हिकु खट ते वेही ज़ख़्म नासूर थियण करे सख़्त तकलीफ़ थिए थी। संदसि मज़दूरी ते न वञण करे घर भाती फाका कशी ते मजबूर आहिनि। नौजवान जे वालिद PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त पुट जे इलाज में मदद कई वञे। अली गुल मुगेरी, सिंध TV न्यूज़, पखो।